नाज़रीन, मीरपुर बुलड़ो भरिसां ॻोठ गजू टांवरी में 2010 में आयल महाबोर्ड खां पोइ प्राइमरी स्कूल जी इमारत ज़ुबून हाल बणियल आहे, जंहिं करे शागिर्द ऐं शागिर्दाणियूं ज़िंदगी ख़तरे में विझी तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे केसर टांवरी। मीरपुर बुलड़ो भरिसां ॻोठ गुजो टांवरी में 2010 जी बोर्ड खां पोइ ॻोठ जो मेन प्राइमरी स्कूल ज़बून हाल बणियल। इंतज़ामिया नोटिस न वरितो, ॿारनि जी तालीम तबाह, जॾहिं त स्कूल जी बिल्डिंग भी ज़बून हाल। शागिर्दनि तोड़े शागिर्दनि जी ज़िंदगी ख़तरे में, स्कूल जी छत भी किरी पई। ॿारड़ा पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी तालीम हासिल करण ते मजबूर। भितियुनि खे ॾारा अची वञा, असांजी जान खे ख़तरा, नओं स्कूल ठाराए शुक्रिया। लेकिन नाज़ुक हालत में आहे, सियारे में सीउ ऐं ऊन्हारे में उस में वेहंदा आहियूं। छतनि ऐं भितियुनि खे ॾारा अची वञनि, असांजी जान खे ख़तरो थियो त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट असांजे नओं स्कूल ठाहे ताईं। सियारे ऊन्हारे में तकलीफ़ थींदी आहे, छतूं ऐं भितियूं किरण तां जान ख़तरे में आहे। 2010 खां बोर्ड खां बाद में ज़बून हालत में अॻु में बि हुयो, बाद में जेको आहे तमामु नाज़ुक हालत में थी वियो आहे। हिन जो बिल्कुलु जेको आहे न भितियुनि खे ॾार अची विया आहिनि, छत सां लकड़नि जी विधी आहे ऐं आला इंतज़ामिया खे बि काफ़ी चकर चयो आहे, पर उन न ॿुधण जहिड़ी करे छॾी आहे। इन जे करे असां आला इंतज़ामिया खां घुर कयूं था त असांखे नओं स्कूल। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं शागिर्दनि जूं ऐं उस्ताद जूं। इन्हनि जो चवणु आहे त केतिरा ई भेरा ज़िले इंतज़ामिया खे शिकायतूं करण बावजूद कंहिं बि नोटिस कोन वरितो। इन्हनि वधीक चयो त फौरी तौर स्कूल जी मरम्मत कराए ॾिनी वञे, जीअं शागिर्द पंहिंजी तालीम मुकमल करे सघनि। इन्हनि हुकूमत खां गुज़ारिश कई आहे त नोटिस वठी इन्हनि खे इन्हनि जो स्कूल बहाल करे ॾिनो वञे। केसर टांवरी, आवाज़ TV, मीरपुर बुलड़ो।